आंटी नौरोज तू जी आंटी तोखे रोकियो अथम न नहीं दो कर असल में आंटी अॼु फिज़ा यूनिवर्सिटी न आई सो हुन करे उल्को थी पियो पुछण हलियो आयसि। तू उनजो उल्को करण छॾे ॾे। अॼु मूं हुनखे अचण खां रोकियो थमांसि। उल्को छो छॾिया आंटी तव्हां हुनखे रोकियो छो? सवाल ऐं जवाब छॾ बस नहीं दो कर। आखिर छो नाराज़ आहियो मूंखां या का ग़लती थी आहे मूंखां? मुंहिंजो भाणेजो आहे न शाहिद जी मां सुञाणांसि। उहो फिज़ा या तोखे नुक़सान पहुचाए सघे थो। अॼु तव्हां मुंहिंजो ई फिज़ा जो उल्को न कंदियूं कयो। इहो शायदि छा कंदो? तू आख़िर समझी छो नथो? फिज़ा जो ख़्यालु कढी छॾ पंहिंजी दिलि मां। शायद जी उहा अमानत आहे। आंटी जिन जूं ॿाहूं डिघियूं हूंदियूं आहिनि उहे आफ़तूं टारे वठंदा। इहो शायदि कुझु बि न आहे। शाहिद अली ख़ान खे डिघियूं ॿाहूं कटणी थियूं आहिनि। तोखे गोलियुनि जो खाज बढ़ाईंदुसि। न शायद न छॾीस मां चवां थी छॾीस। मां हिन खे हफ़्तेदार छॾींदुसि आंटी। मां चवां थी निकिरी था लोफर के एग्जाम का। ड्रामा सीरियल चंद्र ग्रहण तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।